नासिन वाक़िया खे कंदासीं। संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो आहे। आईजी सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते टियों भेरो सखर पहुची वियो आहे। आईजी सिंध सखर प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ पुलिस जे आला ऑफिसरनि ते मुश्तमिल टीम सां गॾिजाणी कई। सिंध हाई कोर्ट आईजी सिंध खां 9 डिसंबर ते अॻिराई रिपोर्ट तलब करण बाद आईजी सिंध सखर पहुतो आहे। संगरार मां 10 मरबल हराम ते हिंदू न्याणी प्रिया कुमारी गुम थी वई हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो आहे। आईजी सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते टियों भेरो सखर पहुची वियो। आईजी सिंध सखर प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ पुलिस जे आला ऑफिसरनि ते मुश्तमिल टीम सां गॾिजाणी कई। सिंध हाई कोर्ट आईजी सिंध खां 9 डिसंबर ते अॻिराई रिपोर्ट तलब करण बाद आईजी सिंध सखर पहुतो। संगरार मां 10 मरबल हराम ते हिंदू न्याणी प्रिया कुमारी गुम थी वई हुई। संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो आहे। आईजी सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते टियों भेरो सखर पहुची वियो आहे। आईजी सिंध सखर ऐं प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ पुलिस जे आला ऑफिसरनि ते मुश्तमिल टीम सां गॾिजाणी कई। सिंध हाई कोर्ट आईजी सिंध खां 9 डिसंबर ते अॻिराई रिपोर्ट तलब करण बाद आईजी सिंध सखर पहुतो। संगरार मां 10 मरबल हराम ते हिंदू न्याणी प्रिया कुमारी गुम थी वई हुई। संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो। आईजी सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते टियों भेरो सखर पहुची वियो। आईजी सिंध सखर में प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ पुलिस जे आला ऑफिसरनि ते मुश्तमिल टीम सां गॾिजाणी कई। सिंध हाई कोर्ट आईजी सिंध खां 9 डिसंबर ते अॻिराई रिपोर्ट तलब करण बाद आईजी सिंध सखर पहुतो। संगरार मां 10 मरबल हराम ते हिंदू न्याणी प्रिया कुमारी गुम थी वई हुई। संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो आहे। आईजी सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते टियों भेरो सखर पहुची वियो। सखर मां तफ़सील मालूम कंदासीं मुरड़ो महर खां। जी मुरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल संगरार मां जेका है गुम थी वियल प्रिया कुमारी जो जेको है चीफ जस्टिस सिंध जे तरफां नोटिस वठण खां पोइ आईजी सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुतल आहे। प्रिया कुमारी जे बाजियाबीअ जे हवाले सां जेका जोड़ियल टीम आहे उनमें एसएसपी अमजद शेख तनवीर तुनियो ऐं ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां डीआईजी सखर ऑफिस में जेको आहे गॾिजाणी बि कई वई आहे। उनजे प्रिया कुमारी जे बाजियाबीअ जे हवाले सां अॻभराई जेका रिपोर्ट आहे ऑफिसरनि जे तरफ़ां उन बाबति बि जेको आहे आईजी सिंध खे आगाह किया वियो आहे। चीफ जस्टिस सिंध जे तरफां पाण मुरादू नोटिस वठी करे प्रिया कुमारी खे बाजियाब कराए उन जो हुकुम ॾिनो वियो आहे। 9 डिसंबर ते जेका आहे उनजी ॿुधणी बि जेको आहे सिंध हाई कोर्ट कराची में रखियल आहे ऐं उन जे हवाले सां पुलिस जेको आहे रिपोर्ट जेका आहे उन में बाजियाबी जे हवाले सां ॿुधाईंदी। 10 मुहर्रम ते जेको आहे हिंदू नारी प्रिया कुमारी जेका आहे संगरार मां घर जे ॿाहिरां जेका गुम थी वई हुई ऐं उनजे बाजियाबीअ जे हवाले सां चीफ जस्टिस जे तरफां नोटिस बि वरितल आहे। टियों भेरो मुश्ताक महर आईजी सिंध जेको आहे उहो सखर में अचे थो ऐं उन मामले खे जेको आहे मीडिया खां बि गुझो रखियो थो वञे पर हू जेको आहे उनजे बाजियाबीअ जे हवाले सां सख़्त जेके हिदायतूं टीम जुड़ियल आहे एसएसपी ते ॿधल उन्हनि खे हुकुम ॾिनो वियो आहे छाकाणि त उनजी 9 डिसंबर ते जेको आहे ॿुधणी बि रखियल आहे। उन हवाले सां जेको आहे पुलिस जेको आहे सरगर्म थी वई आहे बाजियाबीअ लाइ प्रिया कुमारी जे हवाले सां। जी वॾी महिरबानी मुरड़ो महर आगाह करण जे लाइ।